जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे मासूम न्याणी फ़ातिमा फरडोजी अमड़ हिन वक़्तु असां सां प्रोग्राम में गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। अमा असां सभ खां पहिरियां त आवाज़ टीवी सथ तव्हां सां हिन पीड़ा हिन ॾुख जी घड़ी में गॾु आहे। सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे ऐं मासूम न्याणी जे हिन क़त्ल ख़िलाफ़ु सॼी सिंध उथी बीठी आहे ऐं एहतजाज करे पई ऐं हिन वक़्तु बि तव्हां सां हर माण्हू हमदर्दीअ जो इज़हार करे थो। तमामु घणी पीड़ा, तमामु घणी तकलीफ़ मां तव्हां यकीनी तौर ते गुज़रंदा हूंदो। केस जे हवाले सां असां राब्तो कयो आहे त जेको केस आहे या पुलिस जी जांच आहे उन मां तव्हां केतिरा मुतमिन आहियो? असां केस मां अञा त फ़ाइदो न मिलियो आहे। एसपी साहब आयो, डीआईजी साहब इहे आया, दिलजारी ॾेई विया आहिनि, अञा अमल न थियो आहे। गिरफ़्तारी बि न कई थिए, पीर फयाज़ जा विना जा ॿधिजनि न, ऐं कोर्ट बि नथो हुजे। पीर सचा उहो एसिड में सुतो पियो आहे। मूंखे लॻे थो त फातिमा जो खून लुड़ी न वञे। सही। अच्छा, फातिमा मां खून लुड़ा न ॾींदी। सही। सिंध सॼी गॾु आहे, पाकिस्तान पूरो गॾु आहे। मां फातिमा जो खून न लोड़ींदमि। सही। अच्छा, कुझु ॾींहं पहिरियां तव्हांखे कॉल्स आयूं, फ़ोन कॉल्स पिया आयूं तव्हांखे, ऐं तव्हां पाण बयानु ॾिनो हो त तव्हांखे कंहिं फ़ोन करे धमकी ॾिनी हुई ऐं कुझु माण्हुनि पैसनि ॾियण जी का आछ बि कई हुई या लालच ॾिनी हुई। इन क़िस्म जूं शयूं बि तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि मीडिया जे आॾो ॿुधायूं आहिनि। छा उहे फ़ोन कॉलूं बंदि थी वियूं आहिनि या उहो दॿाउ विझण जे लाइ माण्हू तव्हां ते मथां हिन वक़्तु बि फ़ोन कनि पिया, राब्ता कनि पिया? पहिरियां फातिमा जी तलाश जी फ़ोन ते फयाज़ न कई, वरी असां छोकिरे पंहिंजे ॿुधायो त फातिमा गुज़ारे वई आहे। असां उन खां पोइ लाश खणण वियासीं। पीर फयाज़ जा 2 कलाक लाश न पियो ॾे, पोइ 50,000 विझी उन छोकिरनि खे मोकिलियईं। 50,000 असां छो वठंदासीं पीर खां? असांजो पंहिंजो आहे कुनी ऐं खपनि दॿनि ॾिजो फातिमा खे। असांजो पंहिंजो उहो साहिबु, असां पंहिंजो ॾियूं था। असां पिना भली ईअं पीर जो खपनि कान वठंदा। फातिमा घणी मारियल हुई, फातिमा खे तमामु ज़ख़्म घणा आहिनि। हीअ पीर न आहिनि, हीअ गुंडा। सही। अच्छा, पोस्टमार्टम रिपोर्ट अञा पधरी न कई वई आहे, उन जे हवाले सां छा तव्हांखे पुलिस या कंहिं आगाही ॾिनी आहे या उन में देरि छो कई वई आहे? पोस्टमार्टम रिपोर्ट अञा ताईं पधरी न थी सघी आहे ऐं केस में जेके ॿिया बि जवाबदार नामज़द आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार न पियो कयो वञे। पुलिस सां असां राब्तो कयोसीं त पुलिस जो चवणु आहे त असां कोशिशि में आहियूं ऐं कुझु ॾींहंनि में गिरफ़्तारियूं कंदासीं। मां न खणंदुसि। मूंखे कुझु थींदो त पीर फयाज़ जामी, असद जामी, हिना जामी, पीर फयाज़ जा जे पुट न। सही। अच्छा, केस जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तारियूं असां कुझु ॾींहंनि में कंदासीं। त पुलिस तव्हांखे सिर्फ़ु आथत ॾिए पई, दिलिजाए ॾिए पई या अव्हांखे लॻे थो त हू का कार्रवाई बि कंदा? तव्हांखे कहिड़ी उमेदु आहे पुलिस मां? उमेद मुंहिंजी पीर में का बि कान्हे। असां हींअर पीरनि खे छॾे छॾियो आहे। न, पीरनि जी ॻाल्हि नथो कयां मां पुलिस जी ॻाल्हि थो कयां त पुलिस मां हिन वक़्तु तव्हांखे कहिड़ी उमेदु आहे? पुलिस दिलास आहे ॾिजे, पुलिस कोर्ट बि नथी पढ़े। सही। अच्छा, न पीर फयाज़ खे न हिना छा खे अञा कुझु ई कोन थियो आहे।